27 डिसंबर जो ॾींहुं भला केरु थो विसारे सघे, जंहिं असां खां असांजो महबूब रागी सरमंद सिंधीअ खे जुदा कयो हो। मां आहियां मीर हसन पयार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो YouTube चैनल MH पयार। मान वारा सिंधी, अस्सलामु अलैकुम। मुंहिंजा दोस्त सिंध जे अलबेले रागी सरमंद सिंधीअ जे विछोड़े खे 24 वरहनि जो अरसो गुज़री वियो आहे, पर सॼी सिंध जो महबूब रागी अॼु बि मेहराण माथिरीअ जे झर झंग में पंहिंजी आवाज़ जी सूरत में मौजूदु आहे। सरमंद सिंधीअ जे वालिदैन संदसि नालो अब्दुल रहमान मुग़ल रखियो हो, पर सिंध ऐं सुरनि सां प्यार खे सरमंद सिंधीअ जे नाले सां शोहरत जी बुलंदियनि ताईं पहुचायो। सरमंद सिंधी 7 जुलाई 1961 ईस्वीअ में खैरपुर मीरस ज़िले जी बुज़ुर्ग हस्ती मखदूम मोहम्मद इस्माइल जे शहर पिरियानलो में जनम वरितो। पिरियानलो जेको हाणे पिरियालो शहर सां सुञातो वेंदो आहे। सरमंद सिंधीअ खे नंढपण खां ई ॻाइण जो घणो शौक़ु हूंदो हो। वो स्कूल ऐं कॉलेजिस जे प्रोग्रामनि में ॻाईंदे ॻाईंदे सिंध जो महबूब रागी बणिजी वियो। सरमंद सिंधी पंहिंजी माखीअ जहिड़े मिठड़े आवाज़ में सिंध जे लाइ लिखियल गीत ॻाईंदे ॻाईंदे सिंध जे झर झंग में मशहूर थियण लॻो। सरमंद सिंधी मैट्रिक ताईं तालीम पिरियालो शहर में ई पिराई। उन खां पोइ टेक्निकल कॉलेज खैरपुर में दाख़िला वरिताईं, जितां सिविल टेक्नोलॉजी में डिप्लोमा कयाईं। सरमंद सिंधी सन 1984 में पहिरियां DHA हैदराबाद ऐं उन खां पोइ कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में मुलाज़मत हासिल कई। सरमंद सिंधी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शेख अयाज़, उस्ताद बुखारी ऐं मुख़्तलिफ़ शाइरनि जा कलाम पंहिंजी आवाज़ में रिकॉर्ड कराया, जेके अॼु ताईं असां वटि तोहफ़े जी सूरत में महफ़ूज़ आहिनि। सरमंद सिंधीअ जा ॻायल गीत ॿियनि बि घणनि फ़नकारनि ॻाया, पर जेका मिठास सरमंद सिंधीअ जे आवाज़ में हुई उहा ॿियनि में अॼु ताईं कंहिंखे कान मिली। सरमंद सिंधी मोड़ बि वधा हुआ। खेसि पहिरीं औलाद न्याणी थी, जंहिंजो नालो वॾी सिक प्यार ऐं मोहबत सां मारिया रखियाईं। सरमंद सिंधीअ जी इहा वॾी ख़्वाहिश हुई त मुंहिंजी प्यारी न्याणी हाफ़िज़ क़ुरान थिए, ऐं हुन जी ख़्वाहिश मुताबिक़ संदसि न्याणी मारिया 22 पारा हिफ़्ज़ बि कया हुआ। सरमंद सिंधी सन 1993 में पंहिंजी जीजल अमन सां गॾु हज बैतुल्लाह जी शहादत बि हासिल कई। सरमंद सिंधीअ जो 1992 में पहिरियों एक्सीडेंट थियो हो, जंहिंजी ख़बर बि सारी सिंध खे वॾो सदमो रसायो हो, ऐं लखें दिलनि संदसि हयातीअ लाइ मालिक दर हथड़ा खणी दुआऊं पिनियूं हुयूं। उन हादसे मां खेसि बेपनाह प्यार कंदड़नि जे दुआउनि नओं जियापो ॾिनो हो। उन खां पोइ उन वरी सिंध जे दर्दनि ॾुखनि जूं कहाणियूं पंहिंजे गीतनि में जोंगारण शुरू कयूं, ऐं पोइ वरी उहा 27 डिसंबर जी भाॻी सुबुह जंहिं ठठे शहर जे भरिसां सरमंद सिंधीअ जहिड़ो जानी असां खां हमेशह लाइ जुदा करे छॾियो। उन सुबुह जा किरणा बि धरतीअ सां गिराटिड़ियूं पाए पार कढी रुना हूंदा। ज़िंदगी जॾहिं कंहिं हादसे अंदरि हमेशह लाइ विछड़ी वेंदी आहे त दर्दनि जा आलाप लुड़क लुड़क बणिजी अखड़नि जो गस वठंदा आहिनि, ऐं सुॾकनि जी शाम में ग़रीबां में पुठिते फ़क़ति हिॾकनि जा नोहा ई रहिजी वेंदा आहिनि। सारी सिंध जो मिठड़ो माण्हू, सुर, संगीत ऐं कला जे ॾींहं जो मिसरी ऐं खंड जहिड़ो माण्हू। सरमंद सिंधी सॼी सिंध खे दर्द ऐं दाहूं, लुड़क ऐं आहूं ॾेई हमेशह लाइ हलियो वियो। सरमंद सिंधी पिरियालो जे बुज़ुर्ग मखदूम मोहम्मद इस्माइल जी दरगाह भरिसां पंहिंजे वालिद जी पेरांदी मिटी माउ जंहिंमें आरामी आहे।